बरसाती ॿोॾि खां पोइ ख़ुराक जो बहिरान सवे माण्हू रोडनि ते अची विया। आलमी ख़ुराक जे इदारनि खे मदद जी अपील। वारे जे वार्ड नंबर 6, वार्ड नंबर 2, मिठा कॉलोनी, लतीफ़ कॉलोनी, फैज़ मोहम्मद सोढर, यूसी नूराबाद जे रहवासियुनि समेत मुख़्तलिफ़ हंधनि जे सवे माण्हुनि पारां गॾिजी वर्ल्ड फोरम में शामिल करण जी अपील कंदे चयो त अनाज समेत अल तल ख़त्म थी वियो आहे। बुखूं काटे रहिया आहियूं। ॾुखे वक़्त में आलमी इदारा खाद ख़ुराक ॾेई ज़िंदगियूं बचाइनि। ॻोठ जखर, मिठू माछी, लहणो माछी, मिठा कॉलोनी, शाह लतीफ़ ॻोठ फैज़ मोहम्मद सोढर जे रहवासियुनि जो एहतजाज कंदे शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो लॻायो, जिथे अॻवान मोहम्मद सलाह चांडियो, बरकत सोढर ऐं ॿियनि पारां आलमी ख़ुराक जे इदारनि खे अपील कंदे चयो त मुतासिर आहियूं तालके में आलमी ख़ुराक इदारनि जे ताउन सां ह्यूमन अपील जी सर्वे में शामिल करे खाद ख़ुराक ॾेई ज़िंदगियूं बचायूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।